अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सोराब सुमरो ऐं मुंहिंजो चैनल ॾिसी रहिया आहियो सोराब सुमरो जे नाले सां आहे। मूंसां अली गुल मला बि गॾु आहे। अॼु असां सां आगा राफ़े जेका कंहिं बि तारीफ़ जी मोहताज न आहे, इन करे तारीफ़ न ई कराईंदो सुठो आहे। असांजी पुराणी साथी आहे, जेल जी साथी जी, आहे, त उहा असां सां अॼु गॾु आहे। असां ईअं नथो लॻे सोराब ईअं वेठा ईअं जीअं ॿिला वेंदा आहिनि न धाणनि में, माना जी, कंहिं बिल्कुलु। छिछड़े जे आसिरे ॼाण मालिकनि छिछड़ो ॾिनो। असांजो सभिनी खे हिकिड़ो मुंहिंजो सलाम, जंहिं सब्सक्राइब कयो आहे सोराब जो चैनल ऐं जे न कयो आहे उहे बि कनि, जी, छो जो बिल्कुलु। तमामु घणो इंजॉय मां पाण बि कंदी आहियां। मुंहिंजे बि सब्सक्राइब थियल आहे। असांजो हिकिड़ो सिलसिलो आहे, कुझु यादूं, कुझु ॻाल्हियूं, कुझु किसा, कुझु कहाणियूं। सो इन सिलसिले में अॼु आगा राफ़े असांजी गेस्ट आहे, हिन सां ॻाल्हियूं ॿोलियूं थींदियूं। त आगा राफ़े अॼुकल्ह छा पियो थिए, तव्हां ॿुधायो असांजे नाज़रीन खे बि। हींअर इनशाला अनकरीब इन ई हफ़्ते में PTV ते तमामु सुठो हिकिड़ो प्रोग्राम आहे, लाइव जेको वेंदो आहे छंछर वारे ॾींहुं शाम 4 खां 6 ताईं। अच्छा, उनखे होस्ट करे रही आहियां। माशाल्लाह। होस्ट माना बाक़ाइदे पकी पकाई होस्ट आहे। हा, होस्ट बि आहे, एक्ट्रेस बि आहे ॾाढी सुठी, Thank ऐं you. होस्टिंग त ॾाढी हिननि सुठा प्रोग्राम कया आहिनि होस्टिंग में। ऐं अॼुकल्ह फ़िलहाल त PTV ते कमु करे पई, ऐं असांजे चैनल ते बि असां सोचूं था हिकिड़ो प्रोग्राम शुरू कयूं निजी न्यूज़ जे नाले सां। निजी न्यूज़ निजी न्यूज़ माना निजी न्यूज़ माना पंहिंजी ज़ाती न्यूज़ हुजे, न निजी माना अंदरूनी, अंदरूनी। माना निजी हूंदी बिल्कुलु ख़ालिस, उहा न्यूज़, जंहिंमें का पलस्तर न थियल हुजे। जीअं चवंदा आहिनि निजी चैनल जे कैमरामैन सां ईअं मसइलो Personal. थी वियो, निजी चैनल जे रिपोर्टर सां ईअं थी वियो। त असां हिकिड़ो प्रोग्राम शुरू कयूं था पंहिंजे हिन चैनल ते, नालो आहे निजी न्यूज़। अनकरीब उहो हिन चैनल ते ॾिसंदव सोराब सुमरो नाले सां। ॿियो अली गुल मला सोराब सुमरो ऑफिशियल जे नाले सां बि हिकिड़ो यूट्यूब चैनल आहे असांजो, उन ते बि तव्हां मुख़्तलिफ़ कॉन्टेंट ॾिसंदा आहियो। जीअं मासी चपरा में ईंदी आहे, मुख़्तलिफ़ गेस्ट बि ईंदा आहिनि हुन में, जीअं अॼु असां वटि आगा राफ़े आहे। त आगा राफ़े सिंगर बि आहे। अली गुल हिकिड़ो कलाम बि चयो, कारो करे छॾे, हिकिड़ो कलाम ॻाए केसट ई भञी छॾे, माना टेपूं भञी छॾे बसि। ओ तो अचण जी न कई, ओ न ईअं तो न, अचण जी हाणे न आख़िरी कई। फाइनल ॿियो इहो ॿियो कहिड़ो कलाम आयो? आयो ॾींहुं ख़ुशीअ जो, आयो जेको ख़ुशीअ जो। पंहिंजी TV ते पियो आहे। अच्छा अच्छा, उहो पोइ ॿुधायो थोरो, असांखे गुनगुनाए थोरो ईअं। न गानो अॼु तव्हांखे सोराब ॿुधाईंदो, जंहिंखे मां ॾाढो इंजॉय करण वारी अच्छा, आहियां। उहो हिकिड़ो आहे न ॾींहुं ख़ुशीअ जो आयो तव्हांजो गानो आहे, हम्म। इहो माना अहिड़ो गानो आहे जेको ख़ुशीअ जे ॾींहं ते ई माण्हू ॻाए बसि, सघे। हा। पर अक्सर गाना अहिड़ा हूंदा आहिनि जेके तव्हां जनाज़नि ते बि हलाए सघो। उनजे लाइ असां वटि मुख़्तलिफ़ फ़नकार बि आहिनि, जीअं जलाल जोगी साहिबु आहे, ऐं गुलाम हुसैन उमरानी साहिबु आहे। अॻे हूंदो मरहूम अल्लाह जन नसीब करे मुख़्तियार शीदी साहिबु, उहो त पोइ राग छॾे वियो हुयो, उहो कसीदा ऐं नोहा चवंदो हुयो, ॾाढो सुठो। तो वटि हिकिड़ो लिखी आयो आहे कलाम को, मूं वटि हिकिड़ो पुराणे दौर जो कलाम आहे, पर उहो बि आहे मुख़्तियार शीदी जो कोई शागिर्द हुयो, उनजो कलाम आहे, उन वांगुरु ई उन ॻायो आहे। उनजो दोहिड़ो एॾो वॾो आहे, उन दोहिड़े में उन माना ॻाल्हियूं बि ॿुधायूं आहिनि, घर जा हालात ॿुधायो आहे, हालात बि ॿुधाए थो। हाणे शुरू में चए थो आगा राफ़े, अरे जान बड़ा जूद में आयो पैसन जो पैगाम, माना व्हाट्सअप कर जल्दी में एतिरा पैसा इजी पैसा कर या ऑनलाइन कर। चया ई दुनिया मोकिल देर न कर, न त आशिक घुमनि था जाम। लाइन लॻी पई आशिकनि जी, आशिकनि जी लाइन ईअं लॻी पई आहे ॼण वतन कार्ड वठण आया, महबूबे दर ते आशिकनि जी लाइन लॻी पई आहे। सोच कयमि सुञो आहियां छो न अन विकणा मां शाम, लॻे थो आशिक हारी हुयो, माना अन जो पंहिंजो घर जा टपड़ विकण ते मजबूर थी विया। ज़ाहिर हिन ज़मार वटि बाबर पोता पिरनि जा त पैगाम, चयो मांसि तंग न कर तमाम, तो वटि परीहं पैसा पहुचंदा। परीहं पैसा वॾो मसलो हूंदो पहिरियां वॾी पैसा। अरेंज करणु मसइलो आहे। वरी वरी रिप्लाई बि आहे, चयाईं जे परीहं पैसा न पहुता त ॿिए ॾे थो वञा यार। इहो माना महबूब चयो, इहो माना धमकी धमकी, ॿेड़े थो वञे, माना ॿिए ॾे थो वञा यार, माना बीठा में जाम माण्हू ॿाहिरि। वरी चएसि थो दिलि त चवे थी देर न कया अची उज़बा तुंहिंजा भञा, महबूबा रेसलर आहे, हॾनि जो डॉक्टर आहे। दिल त चवे थी देर न कया अची उज़बा तुंहिंजा भञा, हाणे भली सड़ ज़वार सुञा, असां ॿ कंदासीं ॿियनि सां एलान। वरी दोस्तनि खे ॿुधाए बि थो हाल वाल, नवाज़ चना संगत रखियमि हिकु सोने सां मुंहिंजो कावड़जी वियो वॾो भाउ। वॾो भाउ छो कावड़जी वियो? उहो वॾो भाउ असल में हुन सोने जे चकर में हुयो। चए थो नवाज़ चना संगत रखियमि हिकु सोने सां मुंहिंजो कावड़जी वियो वॾो भाउ, चयाईं अदा कमु कर सही कुर्बत कर हर हली का आहे, वञी दर खड़कायमि दिलबर जो कयाईं बेहद बिस्मिल्लाह, पुछा कयाईं गुलाम कादर कीअं आयो आहे, माना हाल वाल थो चयोमांसि मूंसां यार रुसी विया तूं सॼण ॾे का सलाह, ठीकु
चयईं जेसी पैसो अथई पांद में तेसी तोसां हेठा न त भरियो वही थो वाह वञी कल्टियूं ॾे कमराणी चई आशिको कबूतर जो पुटु माना जेसिताईं पैसो अथई त ठीकु आहे न त भरियो वही थो वाह वञी कल्टियूं ॾे कमराणी चई माना वाह कलसरा कबूतर जेका यार रुसी वञे उहो वञी वाह में कल्टियूं ॾे वाह में कल्टियूं ॾे ॼण अंधी बोलण हा अंधी वरी चए बोलण थो आख़िरी मिसरो ने कमाल आहे जेको मामो संभरियो मार ते रुगो ताड़ियूं मथे थो दा वरी मामो काॾो आयो इहो मामो बि न सुणे चक्कर माना खानदानी तो हिकिड़े माण्हू जो चक्कर पियो हा मामो संभरियो मार ते रुगो ताड़ियूं मथे थो दा मामा भले मारे छॾे भली खल पुठी अता लाहे बाक़ी न सजण में असां तूं ॼाणे पाकला साईं ठही करे वञ ठाह या त मारे वञ पंहिंजे हिन मीर खे मीर बासी शायद मीर बासी खैरपुरा हा ॿुधायो हाणे इहो एॾो वॾो माना दोहीड़ो हुयो उन खां इहो पोइ दोहीड़ो हुयो? इहो दोहीड़ो हुयो दोहीड़ो खां बल्कि ॾोहीड़ो हुयो माना 10 लाइनियूं हुयूं हा त उन खां पोइ कलाम शुरू कयो त अॼुकल्ह कलामनि में इंग्लिश बि मिक्स कंदा आहिनि जीअं शायदि भंगवार जो कलाम बि आहे मां दिलबर खे चयो मूं वटि ईंदे मूं वटि वेन त हुन चयो त अक्टूबर जी 10 वरी हुनजे लाइ कोहम हिकिड़ी हेॾी सारी हेन माना कुकड़ त हाणे हिन बि कलाम वरी अधु इंग्लिश बि आहे त हुन चयो त आई लव यू चयमि हिकु सुहिणे खे चयईं परे भॼ सुञा ओ चयईं परे भॼ सुञा ओ उज़बान तूं जाड़े भञा अहिड़ा कलाम इहो बाक़ाइदा इहो टीचर लॻी पियो न जेकॾहिं इहा शाइरी केरु न लिखे हा त कुझु थिए त न हा इहा शाइरी अॼुकल्ह अहिड़ी शाइरी हले थी और उहा मशहूर बि थी थी वञे असल में मशहूर जेतिरो तव्हां जेको आहे असल में अवामी शाइरियूं आहिनि न इहे माना जेको माण्हुनि खे ठहके थी कंहिं न कंहिं माण्हू खे लॻंदी आहे शइ अच्छा मिसरो बि ॾिसो न हिकु हिकु लाइन में मिसरो वो वठणा पवंदई हारे मुंडियूं कुझु तूं कमाए अचु अञा कमाए अञा कमाए पूरत पाणी न आहे माना इहो मिसरो हुयो हिकिड़ो वरी ॿियो मिसरो अथव ओ मुंहिंजो ख़र्च डेली 50 तोड़े फिल्म ॾिसण वञा फिल्म समेत 50 रुपए में पुराणे दौर जी ॻाल्हि आहे साईं जेको 50 रुपए में माना माण्हू मानी बि खाई वेंदो फिल्म बि ॾिसी चांहि बि पीअंदो हुयो होटल ते फिल्म बि ॾिसी इहा माना जेको आहे 93 जी ॻाल्हि करे 94 आबिद चांडियो आहे हिन जो शाइर आख़िर में जीअं लाइन हूंदी आहे शाइर जो नालो बि हूंदो आहे हो आबिद चांडिया चयो मास वो पूरी कंदुसि तोड़े पिना आशिक खे पिनाए छॾे आशिक पिन ते ई ॾिठा न पिनी बि हुनजी पूरत कंदो आशिक असां रुलंदे ई ॾिठा न अॼुकल्ह अहिड़ी शाइरी पई थिए ऐं अहिड़ा माना आवाज़ अचनि पिया अहिड़ा अहिड़ा जो अलीगुल मला असां सां गदादर जे नाले भाई अलीगुल मेतलो बि सिंगर थी वियो आहे गुल्लू मेतलो माना हुन कमाल करे छॾियो अलीगुल मेतलो हमारे प्यार में गुल्लू मेतलो सॾींदा हुनखे अलीगुल सांगी जेको शाइर हो उहो त कमाल जो शाइर अलीगुल मेतलो ऐं अलीगुल मला सां इहो बि थींदो हिकिड़ो किस्सो बि ॿुधायूं तव्हांखे त पीटीवी ते जॾहिं अंदरि वञणु वॾो मसइलो हूंदो हाणे त अंदरि वञण लाइ ॿाहिरि नथा छॾनि पहिरें अंदरि में छॾींदा सो त अलीगुल मला जी पास निकतल हूंदी जेकॾहिं पास ठहियल हूंदी गेट पास त हुन ते अलीगुल मेतलो अंदरि हले हे ॿार वरी बाकस चॿाड़ींदो वठंदो हाँ ये थियो वटे दफा मुझसे चवा तुम तो अंदर गए हो बस में क्या क्या दे वो दूसरा गया होगा बाक़ी ईअं थी वेंदो हिन सां हिन चकर में सो अॼुकल्ह सिंगर थियंदा महमूदा लाखू ॾाढी सुठी सिंगर उहा बि ख़ूबसूरत आहे हुनजो वरी ख़ूबसूरत आवाज़ बि आहे ॾाढो सुठो ज़ाकिर शेख माशाल्लाह मेकअप आर्टिस्ट हो उहो बि हाणे सिंगर थी राग खे बाक़ाइदे कुटिन था हाणे छोटा था इरशाद जागराणी असांजो प्यारो दोस्त उहो बि सिंगर थी वियो आहे आगा राफ़े त सिंगर ई आहे त हाणे मुंहिंजे ख़्याल में मीरू लाखो ई बचे थो वञी बाक़ी आख़िरी सिंगर मीरू लाखो आहे मीरू लाखो जॾहिं ॻाईंदो केॾो अजीब लॻंदो माना केॾो सुठो लॻंदो ऐं अगरि इहो ई कलाम मीरू लाखो चए आई लव यू चइबा हिकु चोड़ा कया चए त परे भॼ सुञा हाणे बसि मीरू लाखो ई वञी बचियो आहे असां चाहींदासीं त उहो बि अची करे ऐं हिन फील्ड में पंहिंजो भाग आज़माए ज़रूरु हलंदो उहो इन ई गाने खे जेकॾहिं वही दकड़ो ॻाए त कीअं ॻाए वही दकड़ो वरी पंहिंजे स्टाइल में ॻाईंदो आई लव यू चए मूंखे सुणे के चए परे भॼ सुञा परे भॼ सुञा अची उज़बान तुंहिंजा भञा अची उज़बान तुंहिंजा मुंहिंजे ख़्याल में जेको आहे सो
राफ़ी साहिबा तव्हांजी वॾी महिरबानी ॾाढी सुठी कचहरी थी वई अॼु उन्हनि टहक बि विखेरिया हा, हा। यकीननि जेके असांजा नाज़रीन आहिनि उन्हनि बि इंजॉय कयो हूंदो हिन पॉडकास्ट खे मूंखे बि ॾाढो सुठो लॻो, ख़ुशी कुझु थी। यादूं कुझु ॻाल्हियूं कुझु हा। किसा कुझु कहाणियूं इहे वरी ॿिए सिलसिले में हाज़िर थींदासीं कंहिं ॿिए महिमान सां पर इहा तव्हांखे हिकिड़ी ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा था वञूं त असां निजी न्यूज़ जे नाले सां हिकिड़ो प्रोग्राम शुरू कयूं था पंहिंजे चैनल ते यूट्यूब चैनल ते सोराब सुमरो जे त उन ते तव्हां उहो ॾिसिजो पंहिंजा कमेंट्स ॾिजो शेयर बि कजो ऐं आगा राफ़े बि उन प्रोग्राम में असां सां गॾु हूंदी इहा हिकिड़ी ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं था गुड न्यूज़ बि ॾियूं था थैंक यू ठीकु आहे वॾी महिरबानी तव्हांजी अल्लाह हाफ़िज़